पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां जो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, इंतहाई अहम न्यूज़ ऐं इंतहाई अहम ख़बर आबादगारनि जे हवाले सां ऐं मायूस कंदड़ फ़िलहाल चई सघिजे थी, छो त काफ़ी वक़्त खां वठी शुगर कैन एक्ट जी मौजूदगी में जेको नवंबर अक्टूबर खां मिलूं हलाइण जे हवाले सां मौजूदु आहे, उनखां पोइ बि हिन वक़्त ताईं गॾिजाणियुनि ते जेको आहे सुधारो मदार सिंध हुकूमत पारां कयो पियो वञे। ऐं केतिरे अरसे खां असां पंहिंजे प्रोग्राम में पिणु इहो चयोसीं त अगरि गॾिजाणियूं करणियूं आहिनि त उहे बि वक़्तायतूं जेके आहिनि से कयूं वञनि। सिंध हुकूमत पारां गुज़िरियल ॾींहुं पासमा जे अॻुवाननि सां मुलाक़ात कई वई, जॾहिं त अॼोकी मुलाक़ात इंतहाई अहम मुलाक़ात सिंध जे मुख़्तलिफ़ ज़रई तंज़ीमुनि जा जेके अॻुवान ऐं प्रोग्रेसिव ज़मींदार हुया उन्हनि सां मुलाक़ात कई वई, जॾहिं त उन मुलाक़ात खां पोइ बि कमंद जो अघु तोड़े चिमनियूं ॿारण जे हवाले सां का बि डेट जेका आहे सा तारीख़ फाइनल न थी सघी, जॾहिं त असां खां मौसम जे हवाले सां पंजाब जेको असां खां पोइते सूबो आहे उन पारां पिणु जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे मिलूं चालू करण जे हवाले सां, तोड़े कमंद जो अघु मुक़ररु करण जे हवाले सां। अॼु सूबाई ज़राअत वारे वज़ीर जी सदारत में आम गॾिजाणी जेका आहे सा मुनक़िद थी। उन में सिंध जे प्रोग्रेसिव ज़मींदारनि मुख़्तलिफ़ आबादगार तंज़ीमुनि जे अॻुवाननि जेका आहे सा शिरकत कई ऐं उन्हनि सां काफ़ी वक़्त ताईं जेको आहे सो डिस्कस थियूं, कहिड़ियूं शयूं डिस्कस थियूं, जॾहिं त नतीजो इहो निकितो त फ़िलहाल जेको आहे हिकु ॿी मीटिंग जो जेको आहे सो ऐलान कयो वियो, जंहिंमें पासमा ऐं आबादगार ॿई गॾिजी वेहंदा ऐं उन खां पोइ जेको तय कयो वेंदो त जेको अघु आहे उहो छा थी सघे थो। फ़िलहाल जेको आहे उन्हनि खे अॼोकी जेका गॾिजाणी उहा बिना नतीजे ख़तमु थी आहे। गॾिजाणी में कहिड़ियुनि शयुनि ते डिस्कस थियो, बॉडी लैंग्वेज छा हुई, सिंध हुकूमत जो कहिड़ो बिहेव हुयो, कहिड़ो रवैयो हुयो, इहो सभु कुझु जेको आहे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कयूं था त उन प्रोग्राम में शरीक जेके आबादगार अॻुवान हुया उन्हनि सां अवांजी ॻाल्हि ॿोल करायूं, उन्हनि सां जेको आहे सो हाल वाल वठूं। त हिन वक़्तु असां सां सिंध आबादगार बोर्ड जा अॻुवान आहिनि, प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि, सैयद महमूद नवाज़ शाह, उन सां हाल वाल कंदासीं त अॼोकी गॾिजाणी मां आख़िर को नतीजो निकिरी छो न सघियो आहे। शाह साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। क़िबला साईं, अॼु जेको काफ़ी इंतज़ारु हुयो ऐं आबादगार जेके आहिनि से उहे उन्हनि जूं नज़रूं हुयूं त का सुठी ख़बर ईंदी ऐं अघु तइ थी वेंदो ऐं अॼु काफ़ी देरि खां पोइ जेको हीअ गॾिजाणी थी आहे उहा का नतीजा ख़ेज़ थींदी, छा तइ थियो, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं अंदरि गॾिजाणी में? साईं, जीअं त तव्हां पंहिंजी इंट्रो में चयो ऐं असां अॼु वज़ीर साहब खे हिकु ॻाल्हि गोश गुज़ार कराई त पोइ साल मीटिंग थी हुई अक्टूबर जी 9 तारीख़ ते, हिन साल मीटिंग पई थिए नवंबर जी 14 तारीख़ ते। सही। त जेका देरि थियणी हुई सा काफ़ी देरि थी चुकी आहे। ज़मींदारनि खे जेको तमामु वॾो नुक़सानु थियणो हो सो नुक़सानु ईअं थी चुको आहे त जे हेसि ताईं शुगर मिलूं हलंदियूं पियूं हुजनि हा त घटि में घटि 1.5 खां 2 लख एकड़ ज़मीन ख़ाली थिए हा, उन मां 50,000 खां 1.5 लख एकड़ ताईं कणिक पोखिजी वञे हा। माना मुतवसत नंढो जेको ज़मींदार आहे उहो वरी मथां कणिक पोखे छॾे हा त उनखे कुझु न कुझु उन मां पैसा मिली वञनि हलिया हा। ऐं असां इहो तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध आबादगार बोर्ड इन डिले खे साम्हूं रखंदे पोयनि 15 ॾींहंनि में असां 5 ज़िलनि में अलॻि अलॻि तौर तरीक़नि सां एहतिजाजी पंहिंजा जलसा वॉकूं ऐं उहो एहतिजाज रिकॉर्ड कराए चुका आहियूं ईंदे वेंदे ऑपोज़िशन ताईं। सो हाणे देरि थियणी थी चुकी आहे। असां वज़ीर साहब खे ऐं तोणे ॿियनि जेके बि ज़रई तंज़ीमूं हुयूं उन सभिनी जो इहो ख़्यालु हो त कंहिं बि सूरत सां ॿ ॻाल्हियूं, पहिरीं ॻाल्हि त नवंबर जे महीने जो नोटिफिकेशन तव्हां अॼु कढो, सुभाणे कढो, परीहं कढो, उहो महिरबानी करे कढियो वञे। ॿिए नंबर ते अघु जेको आहे, छो त पंजाब में ऑलरेडी 180 रुपया अनाउंस थी चुको आहे, सिंध जो हमेशह रेट उन खां मथे हूंदो आहे त उहो नोटिफिकेशन जेको आहे सो उन खां मथे जेको आहे सो ज़रूरु कढियो वञे। सरकार जो चवणु ऑब्वियसली इहो हो त खंड जा स्टॉक पियल आहिनि, वफ़ाक़ी सरकार जेको आहे सो इजाज़त न ॾिनी खंड एक्सपोर्ट करण जी, जंहिंजे करे सूरत हाल कुझु अहिड़े क़िस्म जी थी वई हली। असां उन्हनि खे साफ़ ॿुधायो त हिन वक़्त ताईं जे तव्हां खंड जी बि ॻाल्हि करियो था त 70 खां 75% खंड ऑलरेडी विकामजी चुकी आहे ऐं कुझु एक्सपोर्ट थी चुकी आहे। हाणे 15 खां 20% उन्हनि वटि स्टॉक बचियो आहे। उन स्टॉक ते बि वफ़ाक़ी सरकार सब्सिडी ॾिए पई एक्सपोर्ट करण जी। हाणे उहा 10-15% स्टॉक ते सब्सिडी मिले पई त उनजे मथां पूरे कमंद जी जेका मौसम आहे ऐं कमंद जी जेका इंडस्ट्री आहे उनखे होस्टेज 30-40 माण्हू नथा खणी सघनि। ऐं तव्हां इहा ॻाल्हि पंहिंजे इंट्रो में ऑलरेडी चई चुका आहियो ऐं ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असां 1 महीनो अॻियां आहियूं पंजाब खां। पंजाब में घणी पोखी फेबररी में थींदी आहे कमंद जी, असांजी घणी पोखी अक्टूबर में थींदी आहे। ॿियो हिन साल जेको वेदन थिए पियो उहो इहो त पाणी बि बंदि थी विया हलिया आहिनि।
इन करे ज़मींदार तमामु घणो पंहिंजी परेशानी में आहे ऐं इहो कंहिं सूरत में हिन परेशानी खे घटि करण जे लाइ सरकार खे नोटिफिकेशन जल्द अज जल्द अनाउंस करणु घुरिजे। पोइ हाणे जी मीटिंग परीहं करण लाइ चयो आहे, असां चयो था परीहं भले करियो पर नोटिफिकेशन जेको आहे सो जल्द अज जल्द जेको आहे सो कढो। शाह साहब असांखे ॿुधायो त सिंध हुकूमत मिनिस्टर मौजूदु हुया, मिनिस्टर जो कहिड़ो बिहेव हुयो? अव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे चई अव्हां जूं ॻाल्हियूं वज़नाइतियूं हुयूं या हू सिर्फ़ु सम्झो पिया त जेके पासवा सां गुज़िरियल मुलाक़ात थी आहे उनजो हुन ते घणो असरु हुयो? त छा पियो सम्झो त भला सुभाणे न परीं जेका मीटिंग थींदी उन में नतीजो छा निकिरंदो? छा उन में इहो ज़िक्र थियो त पासमा बि को मुतालबो कयो आहे, पासमा बि चयो आहे त को खंड जो अघु जेको 150 हुजणु खपे, केतिरो हुजणु खपे, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थी? हुननि को कमंद जे रेट जी ॻाल्हि त असांखे न ॿुधाई त हुननि जो मुतालबो छा आहे, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि खे इहो 180 रुपए वारो पंजाब जो रेट हुननि खे आहे कोन्हे, क़ाबिल क़बूल कोन्हे। ऐं तव्हांखे इहो बि यादि हूंदो त हिकु वॾो इश्तिहार बि हलाए चुका आहिनि पासमा वारा त असांखे 120 रुपए में या 130 रुपए में असांखे कमंद वारो खाए थो। उन्हनि जी ॻाल्हि ॿुधणु जेका आहे सा अगरि जाइज़ ॻाल्हि हुजे त असीं ॿुधण लाइ तयारु आहियूं, पर नाजाइज़ ॻाल्हि ॿुधण लाइ असीं तयारु न आहियूं। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेका तव्हां वफ़ाक़ जे रवैये सूबे जे रवैये जी ॻाल्हि पिया करो त उहा नवंबर जी 14 तारीख़ मीटिंग कराइण ऐं हेॾो डिले करणु जेको आहे ज़मींदार खे बिल्कुलु जेको आहे सो भित सां लॻाइण में ई इहा ॻाल्हि महसूसु थिए पई त जेके सरकार आहे उनखे शुगर मिलुनि जो जेको आहे तमामु घणो ख़्यालु आहे ऐं इन में को हर्ज न आहे त अगरि ख़्यालु उहो जाइज़ हुजे त उन में को बि कोन्हे। पर हिकिड़े खे तव्हां एॾो करियो था, अंग्रेजी में चवंदा आहिनि पैम्पर करियो था, ऐं ॿियनि जेके ज़मींदार आहिनि उनखे तव्हां एतिरो पोइ ते धिकियो था। हालांकि वज़ीर ज़राअत खे जेको कस्टोडियन आहे शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट जो, असीं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि पिया चऊं त असांखे को फेवर न खपे, असीं सिर्फ़ु चऊं था जेको शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट आहे उन कानून जे तहत फुल ऐं फौरन अमल दरामद थियणु खपे। असां ॿी का ॻाल्हि घुरूं ई कोन था सरकार खां। ऐं असांजी नज़र में का खंड जी सूरत हाल अहिड़े क़िस्म जी कान्हे जो तव्हां कमंद जी पूरी मौसम जेका आहे साइड डिले पिया करियो। न शाह साहब असांखे इहो ॿुधायो त छा जेकॾहिं पंजाब 180 जो रेट अनाउंस करे चुकी आहे हुकूमत पंजाब, उन हवाले सां पंजाब में स्टॉक कोन्हे को, सिर्फ़ु सिंध जे शुगर मिलनि वटि स्टॉक मौजूदु आहे ऐं उते स्टॉक बि निकिरी चुको आहे, ॿियो मामूलो आलमी मार्केट जो असर बि उते कोन थो पए ऐं असां ते पए थो, इहो थोरो सम्झ नथो अचे। न साईं, इहा ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में साफ़ सुथरी अचे पई त स्टॉक जेको आहे सो पूरे पाकिस्तान में अॼु असां वज़ीर साहब खे ॿुधायो 20% खां मथे आई कोन्हे, छो त पाकिस्तान जी कंज़म्पशन तक़रीबन 55 लख टन आहे ऐं हिननि 70 लख टन जे ख़रीद प्रोड्यूस कई आहे ऐं 2.5 लख टन हिननि एक्सपोर्ट कई आहे। त इहो बि हिसाब लॻायो त बाक़ी 15-20% हुननि वटि स्टॉक बचे थो। अगरि कंहिं हिकिड़ी या 2 या 4 शुगर मिलुनि खंडु रखी छॾी आहे पाण वटि त खंडु 100 रुपया थिए पोइ असीं विकिणंदासीं त उन मां असां त उन फ़ैसिले में असीं त उन में कोन आहियूं न। जनरली डायनामिक्स जेके आहिनि से शुगर जूं उहे जेके कोन पियूं कनि। ॿियो गॾो गॾु ॻाल्हि इहा आहे त 10% अगरि खंडु थी निकिरे त 3 खां 5% मोलेसिस निकिरे थो शीरो, ऐं शीरे मां वरी अल्कोहल ठाहीनि था, एथनॉल ठाहीनि था, वरी बगार सां बिजली कढनि था। उहे बि त पैसा जेके आहिनि से हिननि कमाया आहिनि, उहे बि त हिसाब किताब में किथे अचणा खपनि। दुनिया सॼी में अचनि था, हिते छो न अचनि? त बहरहाल असां एज़ अ ग्रोवर सम्झ में ॻाल्हि इहा पे आई त असीं पंहिंजी ॻाल्हि करियूं ऐं जेको असांखे हाणे नुक़सानु ऑलरेडी पई चुको आहे उन नुक़सान खे असीं घटि करियूं ऐं जे शुगर मिलूं जल्द अज़ जल्द जेके आहिनि से स्टार्ट थी सघनि। शाह साहब असांखे आख़िरी थोरो इहो ॿुधायो त पासमा सां जॾहिं गुज़िरियल मुलाक़ात गुज़िरियल ॾींहुं थी आहे ऐं हू अञा ताईं उन ते जेको आहे चवनि पिया त हिकिड़ी अॻिली मुलाक़ात थी सघे, पासमा तनज़ीम जेका आहे उहा मुल्की सतह जी आहे, हिते जेकॾहिं उहा टाल मटोल या देरि थिए पई त उहा पासमा जेका आहे पंजाब हुकूमत वटि छा उन्हनि जेको मज़बूत मुवाक़िफ़ कोन हो जो उहे असां खां जेके देर बि आहिनि उन्हनि बि अनाउंस करे चुको आहे? छा उते पासमा जो असरु कोन हुयो, पासमा पंहिंजो केस सुठे नमूने सां न रखी सघी, या उतां जा आबादगार तेज़ हुया, हुकूमत पंहिंजो किरदारु वधीक निभायो आहे? इहो थोरो सम्झाइजो सही त किथे मसइलो किथे आहे? साईं अलावा पोएं साल जे जॾहिं त नोटिफिकेशन टाइम में निकिरी वियो हुयो, उन खां पोयां साल ॾिसो असां 4 केस कोर्ट में विझूं पिया। उन खां पोयां जेके 2-3 साल आहिनि तव्हांखे उन में ॾिसण में ईंदो त पंजाब हालांकि असां खां महीनो पोइ ते आहे पर हमेशह नोटिफिकेशन समहाउ
असां खां पहिरीं कढी छॾींदी आहे ऐं लॻे कुझु ईअं थो त हुते जेका सरकार आहे उहा पूरे ज़मींदारनि ऐं हारनि खे मद्देनज़र रखी ऐं जेका कानून जी जाइज़ सूरत हाल आहे उन हिसाब सां हू हिकिड़ो जाइज़ जेको आहे सो नोटिफिकेशन कढी छॾींदा। वेर असां वटि सिंध में जेका सूरत हाल ॾिसे पई अलावा 2016 जे 2015 में बि ईअं थियो असां सां वेठनि, 2014 में बि असां सां साॻियो वेठनि थियो जो ॻाल्हि हमेशह मिलुनि वारनि जी जेका लाड़े जी तरफ़ ॻाल्हि हुजे उहा ॻाल्हि हमेशह जेका असां कई थी वञे मथे थी कई वञे ऐं ज़मींदारनि जी जाइज़ ॻाल्हि खे बि जेको आहे सो ॿुधण में तकलीफ़ थी थिए सरकार। शाह साहब वॾी महिरबानी। ऐं असां पुरुमीद आहियूं त जेका ईंदड़ गॾिजाणी आहे उहा आख़िरी गॾिजाणी हुजे ऐं ईअं न थिए त इन खां पोइ वरी अञा जेको आहे सो का ॻाल्हि अॻिते वधाई वञे ऐं ईअं न थिए त अञा इहो चयो वञे त ठीकु आहे अॼु असां अवां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, बाक़ी फ़ैसिले जे हवाले सां ईंदड़ चंद ॾींहंनि में को नोटिफिकेशन जेको आहे सो उहो निकिरंदो ऐं उन में वरी हफ़्तो ॾेढ लॻायो वञे। असां पंहिंजे प्रोग्राम में महीनो अॻु में इहो चई चुका आहियूं त सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते पासमा जेको लॻी रहियो आहे त हू डिसंबर ताईं मिलनि जी का चिमनी जेका आहे ॿारण जे हवाले सां को अघु मुक़ररु करण जे हवाले सां डिसंबर ताईं इन मामले खे खणी वेंदा ऐं जॾहिं त हीअ अॼु 14 तारीख़ ऐं उनखां पोइ 16 तारीख़ जी गॾिजाणी आहे, उनखां पोइ नोटिफिकेशन कॾहिं थो निकिरे, चिमनियूं कॾहिं थियूं ॿरनि, इहो हिकिड़ो मामिलो जेको अञा वधीक अॻिते आहे। अॼोकी गॾिजाणी जे हवाले सां जेका बिना नतीजे ख़तमु थी, जॾहिं त उन हवाले सां आबादगारनि जो जेको मौक़िफ़ आहे, आबादगार ॿाहिरि मीडिया सां पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे। ज़ाहिर आहे उहो माहौल कहिड़ो हुयो उन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर उन गॾिजाणी खे कवर कयो, उन सां असां राब्तो कंदासीं, उनखां पुछंदासीं त आबादगारनि जो जेको एहतजाज कयो पुरुमीद हुया गॾिजाणी में कहिड़ो जेको आहे सो कहिड़ी सूरत हाल जेका आहे थी, उन हवाले सां शबीर खां असां पुछंदासीं त छा जेको वायुमंडल हुयो, छा हाल अहिवाल। शबीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शबीर अॼोकी इंतिहाई अहम गॾिजाणी आबादगारनि जे हवाले सां सिंध जी ज़राअत जे हवाले सां बिना नतीजे ख़तमु थी। आबादगारनि सां अवां जी गॾिजाणी ॻाल्हि ॿोल थी हूंदी, मिनिस्टर सां ॻाल्हि ॿोल थी हूंदी, या गॾिजाणी में छा अवां ॿुधो, आबादगारनि जो छा मौक़िफ़ साम्हूं आयो? बिल्कुलु कमाल, सिंध सरकार हर साल जीअं कमंद वारे मामले खे हिन साल बि जेको आहे बिल्कुलु गैर संजीदा नमूने सां वठे पई, जंहिं गैर संजीदगी जो मुज़ाहिरो असांखे अॼोकी मीटिंग में बि ॾिसण में आयो। छाकाणि त अॼु इहो जेको आहे गुमान कयो पियो वियो इम्कान हुयो त अॼु सभु मामला जेके आहिनि उहे तइ थी वेंदा, अघु बि तइ थी वेंदो ऐं जेका शुगर मिलनि जी पीढ़ाई वारी जेका डेट आहे उहा बि तइ थी वेंदी। पर बदकिस्मती सां जॾहिं इजलास थियो त हुन में असां ॾिठो त रुॻो आबादगार ई उन इजलास में मौजूदु हुया। पासमा वारा जेको आहे उन्हनि खे कल्ह घुरायो वियो हो ऐं अॼु जेको इजलास हुयो उहो बिना नतीजे ख़तमु थियो, जेॾीमहिल आबादगार ॿाहिरि आया ऐं जेको ज़राअत खाते वारो सूबाई वज़ीर सुहेल अनवर शहाल ॿाहिरि आयो। जॾहिं असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु हुयो त अॼोकी मीटिंग जेका आहे उहा बिना नतीजे ख़तमु थी आहे। 2 ॾींहंनि खां पोइ ख़मीस ॾींहुं जेको आहे उहो बोर्ड जो जेको इजलास आहे उहो सॾायो वेंदो, जंहिंमें अघु ऐं शुगर मिलनि जी पीढ़ाई शुरू करण वारी जेका तारीख़ आहे उहा उन में तइ कई वेंदी। असां जॾहिं हुन खां सवाल कया त हीअ जेके मामला आहिनि, हीअ जेके मीटिंगूं आहिनि तव्हांखे अक्टूबर महीने में करणु घुरिबियूं, छाकाणि त हिन महिल जेको फ़सुलु आहे उहो लही चुको आहे ऐं तव्हांजी मीटिंगुनि जी करे उन फ़सुल खे इलाही नुक़सानु पियो थिए। उन समूरी जेका नाकामी उहा सिंध सरकार बजाए वफ़ाक़ी सरकार मथां उछलाईंदे चयो त वफ़ाक़ी सरकार इन सॼे मामले जी जेका आहे ज़िम्मेवार आहे। हिन वक़्त ताईं पीढ़ाई शुगर मिलूं छो शुरू न करे सघियूं, उनजी ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार आहे, छाकाणि त उहा वक़्तु सिर्फ़ु खंड जेका आहे उहा एक्सपोर्ट न करे सघी, जंहिंजे करे खंड जो स्टॉक मौजूदु आहे। मिल मालिक चवनि था त स्टॉक मौजूदु हुजण जे करे असां ॿी खंड जेका आहे उहा कीअं था क्रश करे सघूं कमंद, उनमें असांखे जेको आहे नुक़सानु थींदो। होॾां आबादगार अॻवान सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो साॻियो ई पिचड़ो हुयो त बाबा सिंध सरकार हर साल जा हिन साल बि असांखे संजीदा न आहे वरितो। असां उते रड़ियूं कयूं आहिनि इजलास में त महिरबानी करे 20 तारीख़ खां पोइ 20 नवंबर खां पोइ पीढ़ाई शुरू कई वञे ऐं हिन वक़्तु पंजाब सरकार कमनि जो जेको अघु आहे उहो 180 रुपया मुक़ररु करे चुकी आहे। ऐं असीं सिंध सरकार खां इहो मुतालबो था कयूं त गुज़िरियल साल वारो जेको अघु 182 उहो अघु असांखे ॾिनो वञे। पर उनजे बरक्स सूबाई वज़ीर जो चवणो त हुननि जी पासमा वारनि सां थी वियो इजलास थियो त उन्हनि चयो त असां 160 या 150 खां मथे रेट ॾियण लाइ तयारु आहियूं, छाकाणि त असां वटि खंड मौजूदु आहे। आबादगारनि जो चवणो त हीउ मामिलो जेकॾहिं असांजो ख़मीस ॾींहुं ताईं टेकअप न थियो, हल न थियो त असां मजबूरन एहतजाज करण ते मजबूर थी वेंदासीं। शबीर वरी महिरबानी। शबीर अवां तफ़सील सां जेको आहे सॼो की मीटिंग जो हाल अहिवाल जेको आहे असांखे ॾिनो ऐं आबादगारनि सां पिणु असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा थी आहे, जॾहिं त इंतिहाई अहम मामिलो ऐं वफ़ाक़ ते इहो मामिलो जेको उछलाइण जी ॻाल्हि जेका आहे उहा थोरी सम्झ खां मथे आहे। जॾहिं त स्टॉक जो मामिलो आहे, आलमी मार्केट में खंड जी क़ीमत जो मामिलो आहे, त उहो साॻियो मामिलो आख़िर पंजाब में असांखे नज़र छो नथो अचे ऐं पंजाब हुकूमत पारां जे 180 जो नोटिफिकेशन जेको आहे उहो जारी कयो वियो आहे, इहो नज़र नथो अचे त उते पासमा
कहिड़ो एहतजाज कयो आहे या पासमा जेको आहे सो कहिड़ी हिकमत अमली तहत उहा शइ क़बूल करे पई ऐं सिंध में साॻियो एहतजाज थिए पियो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था, उन खां कोशिशि कयूं था त अॼोकी मीटिंग में शामिल कुझु वधीक जेके आबादगार अॻवान हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वठूं था नंढड़ी ब्रेक। पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां जो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, इंतहाई अहम न्यूज़ ऐं इंतहाई अहम ख़बर आबादगारनि जे हवाले सां ऐं मायूस कंदड़ फ़िलहाल चई सघिजे थी, छो त काफ़ी वक़्त खां वठी शुगर कैन एक्ट जी मौजूदगी में जेको नवंबर अक्टूबर खां मिलूं हलाइण जे हवाले सां मौजूदु आहे, उनखां पोइ बि हिन वक़्त ताईं गॾिजाणियुनि ते जेको आहे सो दारोमदार सिंध हुकूमत पारां कयो पियो वञे। ऐं केतिरे अरसे खां असां पंहिंजे प्रोग्राम में पिणु इहो चयोसीं त अगरि गॾिजाणियूं करणियूं आहिनि त उहे बि वक़्तायतूं जेके आहिनि से कयूं वञनि। सिंध हुकूमत पारां गुज़िरियल ॾींहुं पासमा जे अॻवाननि सां मुलाक़ात कई वई, जॾहिं त अॼोकी मुलाक़ात इंतहाई अहम मुलाक़ात सिंध जे मुख़्तलिफ़ ज़रई तंज़ीमुनि जा जेके अॻवान ऐं प्रोग्रेसिव ज़मींदार हुया उन्हनि सां मुलाक़ात कई वई, जॾहिं त उन मुलाक़ात खां पोइ बि कमंद जो अघु तोड़े चिमनियूं ॿारण जे हवाले सां का बि डेट जेका आहे तारीख़ फाइनल न थी सघी, जॾहिं त असां खां मौसम जे हवाले सां पंजाब जेको असां खां पोइते सूबो आहे उन पारां पिणु जेको आहे सो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे मिलूं चालू करण जे हवाले सां, तोड़े कमंद जो अघु मुक़ररु करण जे हवाले सां। अॼु सूबाई ज़राअत वारे वज़ीर जी सदारत में आम गॾिजाणी जेका आहे मुनक़िद थी, उन में सिंध जे प्रोग्रेसिव ज़मींदारनि मुख़्तलिफ़ आबादगार तंज़ीमुनि जे अॻवाननि जेका आहे शिरकत कई ऐं उन्हनि सां काफ़ी वक़्त ताईं जेको आहे सो डिस्कस थियूं, कहिड़ियूं शयूं डिस्कस थियूं, जॾहिं त नतीजो इहो निकितो त फ़िलहालु जेको आहे हिकु ॿी मीटिंग जो जेको आहे सो ऐलान कयो वियो, जंहिंमें पासमा ऐं आबादगार ॿई गॾिजी वेहंदा ऐं उन खां पोइ जेको तय कयो वेंदो त जेको अघु आहे उहो छा थी सघे थो। फ़िलहालु जेको आहे उन्हनि खे अॼोकी जेका गॾिजाणी उहा बिना नतीजे ख़तमु थी आहे। गॾिजाणी में कहिड़ियुनि शयुनि ते डिस्कस थियो, बॉडी लैंग्वेज छा हुई, सिंध हुकूमत जो कहिड़ो बिहेव हुयो, कहिड़ो रवैयो हुयो, इहो सभु कुझु जेको आहे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कयूं था त उन प्रोग्राम में शरीक जेके आबादगार अॻवान हुया उन्हनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल करायूं, उन्हनि सां जेको आहे सो हाल वाल वठूं। त हिन वक़्तु असां सां सिंध आबादगार बोर्ड जा अॻवान आहिनि, प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि, सैयद महमूद नवाज़ शाह, उन सां हाल वाल कंदासीं त अॼोकी गॾिजाणी मां आख़िर को नतीजो निकिरी छो न सघियो आहे। शाह साहिबु अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। क़िबला साईं, अॼु जेको काफ़ी इंतज़ारु हुयो ऐं आबादगार जेके आहिनि से उहे उन्हनि जूं नज़रूं हुयूं त का सुठी ख़बर ईंदी ऐं अघु तइ थी वेंदो, ऐं अॼु काफ़ी देरि खां पोइ जेको हीअ गॾिजाणी थी आहे उहा का नतीजा ख़ेज़ थींदी, छा तइ थियो, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं अंदरि गॾिजाणी में? साईं, जीअं त तव्हां पंहिंजी इंट्रो में चयो ऐं असां अॼु वज़ीर साहब खे हिकु ॻाल्हि गोश गुज़ार कराई त पोएं साल मीटिंग थी हुई अक्टूबर जी 9 तारीख़ ते, हिन साल मीटिंग पई थिए नवंबर जी 14 तारीख़ ते। सही। त जेका देरि थियणी हुई सा काफ़ी देरि थी चुकी आहे। ज़मींदारनि खे जेको तमामु वॾो नुक़सानु थियणो हो सो नुक़सानु ईअं थी चुको आहे त जे हेसि ताईं शुगर मिलूं हलंदियूं पियूं हुजनि हा त घटि में घटि 1.5 खां 2 लख एकड़ ज़मीन ख़ाली थिए हा, उन मां 50,000 खां 1.5 लख एकड़ ताईं कणिक पोखिजी वञे हा। माना मुतवसत नंढो जेको ज़मींदार आहे उहो वरी मथां कणिक पोखे छॾे हा त उनखे कुझु न कुझु उन मां पैसा मिली वञनि हलिया हा। ऐं असां इहो तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध आबादगार बोर्ड हिन डिले खे साम्हूं रखंदे पोयनि 15 ॾींहंनि में असां 5 ज़िलनि में अलॻि अलॻि तौर तरीक़नि सां एहतजाजी पंहिंजा जलसा वॉकूं ऐं उहो एहतजाज रिकॉर्ड कराए चुका आहियूं ईंदे वेंदे ऑपोज़िशन ताईं। सो हाणे देरि थियणी थी चुकी आहे। असां वज़ीर साहब खे ऐं तोड़े ॿियनि जेके बि ज़रई तंज़ीमूं हुयूं उन सभिनी जो इहो ख़्यालु हो त कंहिं बि सूरत सां 2 ॻाल्हियूं, पहिरीं ॻाल्हि त नवंबर जे महीने जो नोटिफिकेशन तव्हां अॼु कढो, सुभाणे कढो, परीहं कढो, उहो महिरबानी करे कढियो वञे। ॿिए नंबर ते अघु जेको आहे, छो त पंजाब में ऑलरेडी 180 रुपया अनाउंस थी चुको आहे, सिंध जो हमेशह रेट उन खां मथे हूंदो आहे त उहो नोटिफिकेशन जेको आहे सो उन खां मथे जेको आहे सो ज़रूरु कढियो वञे। सरकार जो चवणु ऑब्वियसली इहो हो त खंड जा स्टॉक पियल आहिनि, वफ़ाक़ी सरकार जेको आहे सो इजाज़त न ॾिनी खंड एक्सपोर्ट करण जी, जंहिंजे करे सूरत हाल कुझु अहिड़े क़िस्म जी थी वई हली। असां उन्हनि खे साफ़ ॿुधायो त हिन वक़्त ताईं जे तव्हां खंड जी ॻाल्हि करियो था त 70 खां 75% खंड ऑलरेडी विकामजी चुकी आहे ऐं कुझु एक्सपोर्ट थी चुकी आहे। हाणे 15 खां 20% उन्हनि वटि स्टॉक बचियो आहे। उन स्टॉक ते बि वफ़ाक़ी सरकार सब्सिडी ॾिए पई एक्सपोर्ट करण जी। हाणे उहा 10-15%
स्टॉक ते सब्सिडी मिले पई त उन जे मथां पूरे कमंद जी जेका मौसम आहे ऐं कमंद जी जेका इंडस्ट्री आहे उनखे होस्टेज 30-40 माण्हू नथा खणी सघनि ऐं सही। तव्हां इहा ॻाल्हि पंहिंजे इंटरव्यू में ऑलरेडी चई चुका आहियो ऐं ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असां 1 महीनो अॻियां आहियूं पंजाब खां। पंजाब में घणी पोखी फेबरवरी में थींदी आहे कमंद जी, असांजी घणी पोखी अक्टूबर में थींदी आहे। ॿियो हिन साल जेको वेदन थिए पियो उहो इहो त पाणी बि बंदि थी विया हलिया आहिनि, इन करे ज़मींदार तमामु घणो पंहिंजी परेशानी में आहे ऐं इहो कंहिं सूरत में हिन परेशानी खे घटि करण जे लाइ सरकार खे नोटिफिकेशन जल्द अज जल्द अनाउंस करणु घुरिजे। पोइ हाणे मीटिंग परीहं करण लाइ चयो आहे, असां चयो था परीहं भले करियो पर नोटिफिकेशन जेको आहे सो जल्द अज जल्द जेको आहे सो कढो। शाह साहब असांखे ॿुधायो त सिंध हुकूमत मिनिस्टर मौजूदु हुया, मिनिस्टर जो कहिड़ो बिहेव हुयो? अव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे चई अव्हां जूं ॻाल्हियूं वज़नाइतियूं हुयूं या हू सिर्फ़ु सम्झो पिया त जेके पासवा सां गुज़िरियल मुलाक़ात थी आहे उनजो हुन ते घणो असरु हुयो? त छा पियो सम्झो त भला सुभाणे न परीं जेका मीटिंग थींदी उन में नतीजो छा निकिरंदो? छा उन में इहो ज़िक्र थियो त पासमा बि को मुतालबो कयो आहे, पासमा बि चयो आहे त को खंड जो अघु जेको 150 हुजणु खपे, केतिरो हुजणु खपे, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थी? हुननि को कमंद जे रेट जी ॻाल्हि त असांखे न ॿुधाई त हुननि जो मुतालबो छा आहे, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि खे इहो 180 रुपए वारो पंजाब जो रेट हुननि खे आहे कोन्हे, क़ाबिल क़बूल कोन्हे। ऐं तव्हांखे इहो बि यादि हूंदो त हिकु वॾो इश्तिहार बि हलाए चुका आहिनि पासमा वारा त असांखे 120 रुपए में या 130 रुपए में असांखे कमंद वारो खाए थो। उन्हनि जी ॻाल्हि ॿुधणु जेका आहे सा अगरि जाइज़ ॻाल्हि हुजे त असीं ॿुधण लाइ तयारु आहियूं, पर नाजाइज़ ॻाल्हि ॿुधण लाइ असीं तयारु न आहियूं। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेका तव्हां वफ़ाक़ जे रवैये सूबे जे रवैये जी ॻाल्हि पिया करियो त उहा नवंबर जी 14 तारीख़ मीटिंग कराइण ऐं हेॾो डिले करणु जेको आहे ज़मींदार खे बिल्कुलु जेको आहे सो भित सां लॻाइण में ई इहा ॻाल्हि महसूसु थिए पई त जेके सरकार आहे उनखे शुगर मिलुनि जो जेको आहे तमामु घणो ख़्यालु आहे ऐं इन में को हर्ज न आहे त अगरि ख़्यालु उहो जाइज़ हुजे त उन में को बि कोन्हे। पर हिकिड़े खे तव्हां एॾो करियो था, अंग्रेजी में चवंदा आहिनि पेम्पर करियो था, ऐं ॿियनि जेके ज़मींदार आहिनि उनखे तव्हां एतिरो पोइ ते धिकियो था। हालांकि वज़ीर ज़राअत खे जेको कस्टोडियन आहे शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट जो, असीं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि पिया चऊं त असांखे को फेवर न खपे, असीं सिर्फ़ु चऊं था जेको बि शुगर फैक्ट्रीज़ कंट्रोल एक्ट आहे उन कानून जे तहत फुल ऐं फौरन अमल दरामद थियणु खपे। असां ॿी का ॻाल्हि घुरूं ई कोन था सरकार खां, ऐं असांजी नज़र में का खंड जी सूरत हाल अहिड़े क़िस्म जी कान्हे जो तव्हां कमंद जी पूरी मौसम जेका आहे साइड डिले पिया करियो। न शाह साहब असांखे इहो ॿुधायो त छा जेकॾहिं पंजाब 180 जो रेट अनाउंस करे चुकी आहे हुकूमत पंजाब, उन हवाले सां पंजाब में स्टॉक कोन्हे को, सिर्फ़ु सिंध जे शुगर मिलनि वटि स्टॉक मौजूदु आहे ऐं उते स्टॉक बि निकिरी चुको आहे, ॿियो मामूलो आलमी मार्केट जो असर बि उते कोन थो पए ऐं असां ते पए थो, इहो थोरो सम्झ नथो अचे। न साईं, इहा ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में साफ़ सुथरी अचे पई त स्टॉक जेको आहे सो पूरे पाकिस्तान में अॼु असां वज़ीर साहब खे ॿुधायो 20 सैकड़े खां मथे आई कोन्हे, छो त पाकिस्तान जी कंज़म्पशन तक़रीबन 55 लख टन आहे ऐं हिननि 70 लख टन जे ख़रीद प्रोड्यूस कई आहे ऐं 2.5 लख टन हिननि एक्सपोर्ट कई आहे। त इहो बि हिसाब लॻायो त बाक़ी 15-20 सैकड़ो हुननि वटि स्टॉक बचे थो। अगरि कंहिं हिकिड़ी या 2 या 4 शुगर मिलुनि खंडु रखी छॾी आहे पाण वटि त खंडु 100 रुपया थिए पोइ असीं विकिणंदासीं त उन मां असां त उन फ़ैसिले में असीं त उन में कोन आहियूं। जनरली डायनामिक्स जेके आहिनि से शुगर जूं उहे जेके कोन पियूं कनि। ॿियो गॾो गॾु ॻाल्हि इहा आहे त 10 सैकड़ो अगरि खंडु थी निकिरे त 3 खां 5 सैकड़ो मोलेसिस निकिरे थो शीरो, ऐं शीरे मां वरी अल्कोहल ठाहिनि था, एथनॉल ठाहिनि था, वरी बगार सां बिजली कढनि था। उहे बि त पैसा जेके आहिनि से हिननि कमाया आहिनि, उहे बि त हिसाब किताब में किथे अचणा खपनि। दुनिया सॼी में अचनि था, हिते छो न अचनि? त बहरहाल असां एज़ अ ग्रोवर सम्झ में ॻाल्हि इहा पे आई त असीं पंहिंजी ॻाल्हि करियूं ऐं जेको असांखे हाणे नुक़सानु ऑलरेडी पई चुको आहे उन नुक़सान खे असीं घटि करियूं ऐं इहे शुगर मिलूं जल्द अज़ जल्द जेके आहिनि से स्टार्ट थी सघनि। शाह साहब असांखे आख़िरी थोरो इहो ॿुधायो त पासमा सां जॾहिं गुज़िरियल मुलाक़ात गुज़िरियल ॾींहुं थी आहे ऐं हू अञा ताईं उन ते जेको आहे चवनि पिया त हिकिड़ी अॻिली मुलाक़ात थी सघे, पासमा तनज़ीम जेका आहे उहा मुल्की सतह जी आहे, हिते जेकॾहिं उहा टाल मटोल या देरि थिए पई त उहा पासमा जेका आहे सा पंजाब हुकूमत वटि छा उन्हनि जेको मज़बूत मुवाक़िफ़ कोन हो जो उहे असांखां जेके देरि बि आहिनि उन्हनि बि अनाउंस करे चुको आहे? छा उते पासमा जो असरु कोन हुयो, पासमा पंहिंजो केस सुठे नमूने सां न रखी सघी या उतां जा आबादगार तेज़ हुया, हुकूमत पंहिंजो किरदारु वधीक निभायो आहे? इहो थोरो सम्झाइजो सही त किथे मसइलो किथे आहे? साईं, अलावा पोएं साल जे जॾहिं त नोटिफिकेशन टाइम में निकिरी वियो हुयो उन खां पोयां साल ॾिसो असां 4 केस कोर्ट में विझूं पिया। उन खां पोयां जेके 2-3 साल आहिनि तव्हांखे उन में ॾिसण में ईंदो त पंजाब हालांकि असां खां महीनो पोइ ते आहे पर हमेशह नोटिफिकेशन समहाउ
असां खां पहिरीं कढी छॾींदी आहे ऐं लॻे कुझु ईअं थो त हुते जेका सरकार आहे उहा पूरे ज़मींदारनि ऐं हारनि खे मद्देनज़र रखी ऐं जेका कानून जी जाइज़ सूरत हाल आहे उन हिसाब सां हू हिकिड़ो जाइज़ जेको आहे सो नोटिफिकेशन कढी छॾींदा। वेर असां वटि सिंध में जेका सूरत हाल ॾिसे पई इलावा 2016 जे 2015 में बि ईअं थियो असां सां वेठनि, 2014 में बि असां सां साॻियो वेठनि थियो, जो ॻाल्हि हमेशह मिलुनि वारनि जे जेका लाड़े जी तरफ़ ॻाल्हि हुजे उहा ॻाल्हि हमेशह जेका असां कई थी वञे ऐं मथे थी कई वञे ऐं ज़मींदारनि जी जाइज़ ॻाल्हि खे बि जेको आहे सो ॿुधण में तकलीफ़ थी थिए सरकार। शाह साहब वॾी महिरबानी ऐं असां पुरुमीद आहियूं त जेका ईंदड़ गॾिजाणी आहे उहा आख़िरी गॾिजाणी हुजे ऐं ईअं न थिए त इन खां पोइ वरी अञा जेको आहे सो का ॻाल्हि अॻिते वधाई वञे ऐं ईअं न थिए त अञा इहो चयो वञे त ठीकु आहे अॼु असां अवां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, बाक़ी फ़ैसिले जे हवाले सां ईंदड़ चंद ॾींहंनि में को नोटिफिकेशन जेको आहे सो उहो निकिरंदो ऐं उन में वरी हफ़्तो ॾेढ लॻायो वञे। असां पंहिंजे प्रोग्राम में महीनो अॻु में इहो चई चुका आहियूं त सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते पासमा जेको लॻी रहियो आहे त हू डिसंबर ताईं मिलनि जी का चिमनी जेका आहे ॿारण जे हवाले सां को अघु मुक़ररु करण जे हवाले सां डिसंबर ताईं इन मामले खे खणी वेंदा ऐं जॾहिं त हीअ अॼु 14 तारीख़ ऐं उनखां पोइ 16 तारीख़ जी गॾिजाणी आहे, उनखां पोइ नोटिफिकेशन कॾहिं थो निकिरे, चिमनियूं कॾहिं थियूं ॿरनि, इहो हिकिड़ो मामिलो जेको अञा वधीक अॻिते आहे। अॼोकी गॾिजाणी जे हवाले सां जेका बिना नतीजे ख़तमु थी, जॾहिं त उन हवाले सां आबादगारनि जो जेको मौक़िफ़ आहे, आबादगार ॿाहिरि मीडिया सां पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे। ज़ाहिर आहे उहो माहौल कहिड़ो हुयो, उन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर उन गॾिजाणी खे कवर कयो, उन सां असां राब्तो कंदासीं, उनखां पुछंदासीं त आबादगारनि जो जेको एहतजाज कयो, पुरुमीद हुया, गॾिजाणी में कहिड़ो जेको आहे कहिड़ी सूरत हाल जेका आहे थी, उन हवाले सां शबीर खां असां पुछंदासीं त छा जेको वायुमंडल हुयो, छा हाल अहिवाल। शबीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शबीर अॼोकी इंतहाई अहम गॾिजाणी आबादगारनि जे हवाले सां सिंध जी ज़राअत जे हवाले सां बिना नतीजे ख़तमु थी, आबादगारनि सां अवां जी गॾिजाणी ॻाल्हि ॿोल थी हूंदी, मिनिस्टर सां ॻाल्हि ॿोल थी हूंदी, या गॾिजाणी में छा अवां ॿुधो, आबादगारनि जो छा मौक़िफ़ साम्हूं आयो? बिल्कुलु कमाल, सिंध सरकार हर साल जीअं कमंद वारे मामले खे हिन साल बि जेको आहे बिल्कुलु गैर संजीदा नमूने सां वठे पई, जंहिं गैर संजीदगी जो मुज़ाहिरो असांखे अॼोकी मीटिंग में बि ॾिसण में आयो। छाकाणि त अॼु इहो जेको आहे गुमान कयो पियो वियो इम्कान हुयो त अॼु सभु मामला जेके आहिनि उहे तइ थी वेंदा, अॻु बि तइ थी वेंदो ऐं जेका शुगर मिलनि जी पीढ़ाई वारी जेका डेट आहे उहा बि तइ थी वेंदी, पर बदकिस्मती सां जॾहिं इजलास थियो त हुन में असां ॾिठो त रुॻो आबादगार ई उन इजलास में मौजूदु हुया। पासमा वारा जेको आहे उन्हनि खे कल्ह घुरायो वियो हो ऐं अॼु जेको इजलास हुयो उहो बिना नतीजे ख़तमु थियो, जेॾीमहिल आबादगार ॿाहिरि आया ऐं जेको ज़राअत खाते वारो सूबाई वज़ीर सुहेल अनवर शहाल ॿाहिरि आयो, जॾहिं असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु हुयो त अॼोकी मीटिंग जेका आहे उहा बिना नतीजे ख़तमु थी आहे। 2 ॾींहंनि खां पोइ ख़मीस ॾींहुं जेको आहे उहो बोर्ड जो जेको इजलास आहे उहो सॾायो वेंदो, जंहिंमें अघु ऐं शुगर मिलनि जी पीढ़ाई शुरू करण वारी जेका तारीख़ आहे उहा उन में तइ कई वेंदी। असां जॾहिं हुनखां सवाल कया त हीअ जेके मामला आहिनि, हीअ जेके मीटिंगूं आहिनि तव्हांखे अक्टूबर महीने में करणु घुरिबियूं, छाकाणि त हिन महिल जेको फ़सुलु आहे उहो लही चुको आहे ऐं तव्हांजी मीटिंगुनि जी करे उन फ़सुल खे इलाही नुक़सानु पियो थिए। उन समूरी जेका नाकामी उहा सिंध सरकार बजाए वफ़ाक़ी सरकार मथां उछलाईंदे चयो त वफ़ाक़ी सरकार इन सॼे मामले जी जेका आहे ज़िम्मेवार आहे। हिन वक़्त ताईं पीढ़ाई शुगर मिलूं छो शुरू न करे सघियूं, उनजी ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार आहे, छाकाणि त उहा वक़्तु सिर्फ़ु खंड जेका आहे उहा एक्सपोर्ट न करे सघी, जंहिंजे करे खंड जो स्टॉक मौजूदु आहे। मिल मालिक चवनि था त स्टॉक मौजूदु हुजण जे करे असां ॿी खंड जेका आहे उहा कीअं था क्रश करे सघूं कमंद, उन में असांखे जेको आहे नुक़सानु थींदो। होॾां आबादगार अॻवान सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो साॻियो ई पिटड़ो हुयो त बाबा सिंध सरकार हर साल या हिन साल बि असांखे संजीदा न आहे वरितो। असां उते रड़ियूं कयूं आहिनि इजलास में त महिरबानी करे 20 तारीख़ खां पोइ 20 नवंबर खां पोइ पीढ़ाई शुरू कई वञे ऐं हिन वक़्तु पंजाब सरकार कमनि जो जेको अघु आहे उहो 180 रुपया मुक़ररु करे चुकी आहे। असीं सिंध सरकार खां इहो मुतालबो था कयूं त गुज़िरियल साल वारो जेको अघु 182 उहो अघु असांखे ॾिनो वञे, पर उनजे बरक्स सूबाई वज़ीर जो चवणो त जॾहिं हुनजी पासमा वारनि सां थी वियो इजलास थियो त उन्हनि चयो त असां 160 या 150 खां मथे रेट ॾियण लाइ तयारु आहियूं, छाकाणि त असां वटि खंड मौजूदु आहे। आबादगारनि जो चवणो त हीउ मामिलो जेकॾहिं असांजो ख़मीस ॾींहुं ताईं टेकअप न थियो, हल न थियो त असां मजबूरन एहतजाज करण ते मजबूर थी वेंदासीं। शबीर वरी महिरबानी शबीर, अवां तफ़सील सां जेको आहे सॼो की मीटिंग जो हाल अहवाल जेको आहे असांखे ॾिनो ऐं आबादगारनि सां पिणु असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा थी आहे, जॾहिं त इंतिहाई अहम मामिलो ऐं वफ़ाक़ ते इहो मामिलो जेको उछलाइण जी ॻाल्हि जेका आहे उहा थोरी सम्झ खां मथे आहे, जॾहिं त स्टॉक जो मामिलो आहे, आलमी मार्केट में खंड जी क़ीमत जो मामिलो आहे, त उहो साॻियो मामिलो आख़िर पंजाब में असांखे नज़र छो नथो अचे ऐं पंजाब हुकूमत पारां जे 180 जो नोटिफिकेशन जेको आहे उहो जारी कयो वियो आहे, इहो नज़र नथो अचे त उते पासमा
कहिड़ो एहतजाज कयो आहे या पासमा जेको आहे सो कहिड़ी हिकमत अमली तहत उहा शइ क़बूल करे पई ऐं सिंध में साॻियो एहतजाज थिए पियो। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था, उन खां कोशिशि कयूं था त अॼोकी मीटिंग में शामिल कुझु वधीक जेके आबादगार अॻवान हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। वठूं था नंढड़ी ब्रेक। ॿीहर भलीकार नाज़रीन, वक़फ़े खां अॻु में असां ॻाल्हि ॿोल कईसीं पिए कमंद जे अघु बाबति अॼोकी इंतिहाई अहम गॾिजाणी सिंध हुकूमत जी ऐं आबादगार अॻवाननि जी। ऐं अॼोकी हिन अहम गॾिजाणी में असांजा आबादगार अॻवान जेके शरीक हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल पिणु जेका असां कई। ऐं हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते रईस क़बूल मोहम्मद खटियाण साहिबु असां सां लाइन ते आहिनि, प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि। उन सां हाल अहिवाल कंदासीं त अॼोकी जेका गॾिजाणी हुई हू केतिरा पुरुमीद आहिनि त ॿी जेका गॾिजाणी मीटिंग आहे जेका ॿिए ॾींहं जो ऐलान कयो वियो आहे बोर्ड जी मीटिंग जो, केतिरा पुरुमीद आहिनि त उन में कमंद जे अघु वारो मामिलो या मिलूं जेके चालू थियण वारो मामिलो आहे उहो निबिरी वेंदो। अस्सलाम वालेकुम खटियाण साहिबु। वालेकुम सलाम। खटियाण साहिबु, इंतिहाई अहम गॾिजाणी हुई ऐं अॼु असांजे आबादगार जेके आहिनि से उहे मुंतज़िर हुया त अॼु केॾीमहिल जेको आहे सो का ॻाल्हि का ख़ुशख़बरी निकिरे थी त कमंद जो अघु मुक़ररु थी वियो ऐं मिलूं जेके आहिनि कंहिं फलाणी तारीख़ खां शुरू थींदियूं ऐं नोटिफिकेशन जी का ॻाल्हि ईंदी। पर अॼोकी जेका गॾिजाणी आहे जेकॾहिं उनखे पाण चऊं त उहा बिना नतीजे ख़तमु थी ऐं जेका ईंदड़ गॾिजाणी जंहिंजे लाइ चयो पियो वञे केतिरो पुरुमीद आयो त उन में हीउ मामिलो हल थी वेंदो? साईं, जेका अॼोकी गॾिजाणी हुई उहा रुॻो आबादगारनि जी गॾिजाणी हुई होम एग्रीकल्चर मिनिस्टर सां। जी साईं। ऐं कल्ह हुननि जी का मीटिंग पाण में इंडस्ट्री वारनि जी शायदि एग्रीकल्चर मिनिस्टर सां अॻे थी चुकी हुई, पर उन्हनि जेका डेट वरी जेका गॾु असांजी जेका जंहिं डेट ते नोटिफिकेशन कढणो अथनि उहो सुभाणे खां परीं मीटिंग रखी वई आहे जी, अराउंड 1:30-2 बजे जे दरमियान। ऐं उन में ॿई आमा सामा वेही ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं असांजूं। सही। ऐं पंजाब जो जेको नोटिफिकेशन आहे उहो निकिरी चुको आहे टियों ॾींहुं, तंहिंजे करे 180 रुपया रेट पंजाब फिक्स करे छॾियो आहे जेको लास्ट ईयर जो हुननि जो रेट आहे। तंहिंजे करे असां पूरो उमीद आहियूं त पंजाब जे रेट खां त मथे असांजो नोटिफिकेशन थियणु खपे। असां एक्सपेक्ट करूं था त 190 जे क़रीब हुजणु खपे, छो करे असांजो जेको असांजी डिमांड त 200 रुपया आहे, पर रेट थोरो 180 खां मथे हुजणु खपे। उनजी वजह इहो आहे कि शुगर केन जेको सिंध जो आहे उहो थोरो वधीक खंडु पैदा थो करे। सही। ऐं असां पूरो उमीद आहियूं, असांखे फ़िलहाल त एग्रीकल्चर मिनिस्टर साहिबु तमामु सुठी मोट ॾिनी त कोशिशि कंदासीं त इहा रिज़ल्ट सुठो हुजे। बाक़ी ॾिसूं था, हाणे इहा सुभाणे खां परीं मीटिंग आहे, सॼी ॻाल्हि चिटी थी वेंदी हली त छा था करनि असां सां। डिले अॻे सीज़न खे अॻे 20 ॾींहं 15-20 ॾींहं महीनो डिले करे चुका आहिनि। लास्ट ईयर 8 अक्टूबर ते असांजी मीटिंग ही जेका थियणी आहे सुभाणे खां परीं, लास्ट ईयर 8 अक्टूबर ते मीटिंग थी हुई असांजी जी। तंहिंजे करे असांजी त इहा ई कोशिशि आहे त फौरी तौर ते मिलूं चालू थियनि ऐं फौरी तौर ते नोटिफिकेशन कढियो वञे ताकी। खटियाण साहिबु, असांखां पंजाब जो जेको क्रॉप आहे, फसल आहे, उहो काफ़ी कुझु 15 ॾींहंनि जो 20 जो महीने जो हिकिड़ो गैप आहे, उहो असांखां पोइ ते आहे। ऐं उतां जो नोटिफिकेशन जेको आहे सो निकिरी वञणु ज़ाहिर आहे त जेके पासमा जा ख़दशा हूंदा, पासमा जो जेके शयूं हूंदियूं त बाबा ठीकु आहे, आलमी मार्केट में खंड जो अघु जेको आहे उहो घटि आहे, स्टॉक मौजूदु आहे, उहे साॻा पंजाब जे लाइ बि हूंदा, पर उते नोटिफिकेशन निकिरी चुको आहे ऐं सिंध हुकूमत या सिंध में अञा उहो न थी सघियो आहे। छा था सम्झो त इहा गैप या इहा नाअहली इहो प्रॉब्लम किथे आहे? साईं, इहा डेफिनेटली असांजे आबादगारनि खे इहो नुक़सानु थियो आहे। असांखे जेको ही डिले थियो आहे उन में असांखे नुक़सानु हिकिड़ो त इहो थियो जो 50,000 एकड़ घटि में घटि बि जेका वीट पोखी वञे आहे उहा डिले थी आहे। वीट कोन पोखी थी सघी आहे उन ज़मीन ते, ऐं उन ज़मीन ते पोइ जे महीने खां पोइ या 15 ॾींहंनि खां पोइ ही मिलूं चालू थो थियनि त वीट त हूअं ई असांजी रहिजी वेंदी आहे। तंहिंजे करे ज़मीनदारनि खे इहो वॾो नुक़सानु थियो आहे जेको डिले ऑफ सीज़न जेका थी आहे उन में त एडवांटेज हू खणी विया हलिया। पर असांजी कोशिशि इहा आहे जल्द खां जल्द मिलूं चालू कयूं वञनि ऐं असांजी कोशिशि इहा आहे त नोटिफिकेशन परीं वारी मीटिंग में करे ऐं फौरन 4-5 ॾींहंनि जे अंदरि मिलूं चालू कयूं वञनि। न खटियाण साहिबु, जेकॾहिं ॿिए ॾींहं वारी मीटिंग में अघु जेको मामिलो थिए थो ऐं वरी अञा का टीं मीटिंग जो ऐलान थिए थो त आबादगारनि जो कहिड़ो रिएक्शन हूंदो, कहिड़ो लाइ अमल हूंदो? साईं, असांजी कोशिशि त इहा हूंदी त सॉफ्ट तरीक़े सां ऐं सुठे तरीक़े सां इहो मसइलो हल थी वञे। छो करे डिले थियण में त असांखे नुक़सानु आहे, असांजो तमामु सुके पियो हाणे पाणी जी खोट लॻी पई आहे सिंध जे सूबे में, तंहिंजे करे हर तरह सां असांखे नुक़सानु आहे। तंहिंजे करे असांजी कोशिशि इहा हूंदी त रेट जेको अॻे साल वारो आहे उन रेट मथे ॾियनि ऐं उन ते चालू करणु मिलूं त तमामु सुठी ॻाल्हि थींदी। पर जे रेट घटि करण जी कोशिशि कयूं पंजाब खां त उन ते असां तमामु एक्शन खणंदासीं। उन ॻाल्हि ते पोइ असां एक्शन खणंदासीं। जे रेट उन्हनि अॻे साल खां बि घटि करण जी कोशिशि कई
ऐं कंहिं बि सूरत में जे असांजे ज़मींदार खे ऐं हारी खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई त पोइ त असांखे एक्शन खणणो पवंदो। अवां सम्झो था त अवां जो जेको केस आहे, अवां जूं जेके ॻाल्हियूं आहिनि या जेका देरि थी चुकी आहे, उनजो सिंध हुकूमत खे अहसासु हुयो ऐं सूबाई वज़ीर उन हवाले सां का अहिड़ी का ॻाल्हि का अहिड़ी का शइ या अवां सम्झो पिया त उहो वफ़ाक़ ते इहे सभु सिंध शयूं हुकूमत ॾिसो इन ॻाल्हि जो अहसासु त हिननि खे महीनो पहिरीं करणु खपंदो हो। छो करे ज़मींदारनि खे हाणे त जेको नुक़सानु थियणो थी वियो, हाणे हू फेडरल गवर्नमेंट चाहियो वेठा आहिनि त हुननि ॿाहिरि खंडु विकिणण जी मोकल न ॾिनी। हाणे इहो त हाणे ब्लेम गेम आहे न, हिक ॿिए ते पिया हणंदा त सेंट्रल गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट जो आहे ऐं फेडरल गवर्नमेंट हिननि जो मसइलो आहे साथी। सही तंहिंजे करे हिक ॿिए ते वेठा हणूं उन मां को फ़ाइदो कोन थींदो। ॻाल्हि आहे त कोशिशि करे नोटिफिकेशन जारी कराइजे ऐं इम्प्लीमेंटेशन जी तरफ़ वञे त उनखे फौरन इम्प्लीमेंट कराए ऐं मिलूं चालू कयूं वञनि। असांजी इहा ई कोशिशि आहे त मिलूं सिंध सूबे में जल्द खां जल्द चालू थियनि ताकि कमनि जी रवानगी शुरू थिए। वरी वरी महिरबानी खटियाण साहब। नाज़रीन अवां ॿुधो त काफ़ी पुरुमीद ऐं इहो पिणु त जेको आहे सिंध जे हवाले सां सिंध जी जेका शुगर आहे, शुगर केन आहे, कमंद आहे, उन में जेको आहे सो मिठास जो जेको तइदादु आहे उहो पंजाब जी कमंद खां जेको लेवल आहे उहो वधीक आहे, जंहिंजे करे गुज़िरियल साल वारी जेको अघु हुयो 182 घटि में घटि जेकॾहिं पंजाब जो जेको 180 आहे उन खां वधीक जेको आहे हुअणु लाज़मी आहे, न त ॿी सूरत में इहो आहे त 182 अघु जेको आहे सो उहो हुअणु घुरिजे। पुरुमीद आहिनि त जेका ईंदड़ गॾिजाणी आहे उन में इहो मामिलो जेको आहे काफ़ी घणे क़दुरु जेको हल थी वेंदो, न त ॿी सूरत में आबादगार जेके आहिनि उहे एहतजाज जे तरफ़ वेंदा। जी असां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते आबादगार अॻवान ज़ाहिद भुरगड़ी मौजूदु आहिनि, उन सां हाल अहिवाल कंदासीं त जेका अॼोकी गॾिजाणी आहे बिना नतीजे जेका ख़तमु थी आहे, ॿिए ॾींहुं जेको टाइम रखियो वियो आहे, केतिरा पुरुमीद आहिनि ऐं छा सम्झनि था हू, जॾहिं त असां खां पंजाब जो जेको फ़सुलु आहे उहो 1 महीनो देरि आहे, 20 ॾींहं खां महीने जो जेको फ़र्क़ु आहे, पर उन बावजूदि पंजाब हुकूमत पारां जेको कमंद जो अघु आहे उनजो ऐलान थी चुको आहे, नोटिफिकेशन जारी थी चुको आहे, पर असां अञा गॾिजाणियुनि ताईं महदूदु आहियूं। उनजो जेको नुक़सानु आहे उहो आबादगारनि खे केतिरो थी रहियो आहे। भुरगड़ी साहिबु अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। भुरगड़ी साहिबु अॼु जेका गॾिजाणी आबादगारनि सां उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में पासमा सां गॾिजाणी सूबाई वज़ीर ज़राअत जी ऐं अॼोकी गॾिजाणी बि जेका आहे उहा कंहिं नतीजे खां सवाइ ख़तमु थी ऐं ईंदड़ गॾिजाणी में ॿिन्ही धुरियुनि खे गॾु करे ऐं उनखां पोइ मामिलो जेको आहे सो उहो फाइनल करण जो चयो वियो आहे। केतिरा पुरुमीद आहियो त ॿिए ॾींहुं हीउ मामिलो हल थी वेंदो ऐं सम्झो था त हीउ जेको अघु आहे या सम्झो था त जेको पासमा जो मौक़िफ़ आहे उहो केतिरे क़दुरु सम्झो था त हल थी वेंदो ऐं सिंध हुकूमत ॿिए ॾींहुं को नोटिफिकेशन कढण जी पोज़ीशन में हूंदी? साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि अञा ताईं सम्झ में कोन थी अचे त पंजाब वारा जेके आहिनि से उहे अमेरिका में खंडु विकिणनि था ऐं सिंध जा जेके शुगर मिल ओनर आहिनि उहे पाकिस्तान में खंडु विकिणनि था। छा जॾहिं पंजाब नोटिफिकेशन जारी करे छॾियो, पंजाब जी जेका रिकवरी आहे उहा सिंध खां तक़रीबन 2% घटि आहे, उन खां बावजूदि हुननि 180 जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। असां वटि हिते जेको आहे हिकिड़ी मनमानी लॻी पई आहे, बदमाशी लॻी पई आहे। मसइलो छा आहे जो सिर्फ़ु आहे इहा जेका आहे सा हिकिड़ी सगारी धुर आहे जंहिंजूं शुगर मिलूं आहिनि, उन जो अनवर मजीद आहे जेको रेट नथो फिक्स थियण जे, का शइ नथो करण जे। हाणे हिते सिंध में जेको आहे लावारसी वारो माहौल आहे सॼो, ऐं हिते जेको आहे सो हाणे घणियूं गॾिजाणियूं थींदियूं, मूंखे तव्हां ॿुधायो पंजाब में घणियूं गॾिजाणियूं थियूं आहिनि? का गॾिजाणी कोन थी आहे, हुकूमत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। तव्हां वटि जॾहिं हिकिड़ो शुगर केन एक्ट आहे उन में तव्हांखे मिलूं हलाइणियूं आहिनि, उन जे मुताबिक़ इहो केन कमिश्नर जो कमु आहे त उहो जारी करे छॾे। ही गॾिजाणियूं माना टाइम गेन करण जी ॻाल्हि आहे। माण्हुनि जो जेको आहे सो ॿेड़ो ॿुॾी वियो जो कमु निकितो कोन्हे, कंहिंजी कणिक जी पोखी कोन थी सघी आहे, बनियूं ख़ाली कोन थी सघियूं आहिनि, उतर मथां लॻी वियो हलियो आहे ऐं ॾींहुं ॿ ॾींहुं जेको आहे सो कमनि जो वज़न किरे पियो। रिकवरी हिननि जी जेका हाणे सिधी 10-11% थी वेंदी हली आहे। सही छा आहे जो सिंध जो आबादगार वीचारो तमामु मजबूर आहिनि। अॼोकी मीटिंग में सूबाई वज़ीर पारां जेको इहो मामिलो आहे उन जो जेको ज़िम्मेवार आहे वफ़ाक़ खे करार ॾिनो वियो आहे त वफ़ाक़ वक़्त ते एक्सपोर्ट जी इजाज़त न ॾिनी, जंहिंजे करे स्टॉक जेको आहे उहो मिल वटि जेको आहे काफ़ी मौजूदु आहे, जंहिंजे करे ही लेट थी आहे। न त सिंध हुकूमत तमामु घणी तकड़ में हुई, सिंध हुकूमत खे आबादगारनि जो अहसासु आहे, सभु कुझु वफ़ाक़ पारां न हली आहे, वफ़ाक़ जी जेका आहे उनजे करे ही सभु कुझु थियो आहे। छा सम्झो था त इहो केतिरे क़दुरु ठीकु आहे? क़ाबिल एतिराम साईं सियाल साहब मुंहिंजे लाइ वॾो आहे मुंहिंजो, क़ाबिल एतिराम आहे, मां हुनजी इज़त कयां थो, पर वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली सिंध ताईं आहे, पंजाब वफ़ाक़ में कोन थो अचे। छा सही पंजाब छो करे छॾी 180? जेकॾहिं वफ़ाक़ जी नाअहली आहे
त पोइ छा जेको पंजाब जो सूबो आहे इहो वफ़ाक़ में कोन थो अचे छा? इहो कंहिं ॿिए मुल्क में अचे थो छा? सही जेका सूरत हाल आहे वफ़ाक़ जी जेकॾहिं नाअहली आहे त सिंध लाइ बि आहे, पंजाब लाइ बि आहे, ख़ैबर पख्तूनख्वा लाइ बि आहे, बलूचिस्तान लाइ सभिनी लाइ नाअहली आहे। पोइ उन नाअहली जे बाबति पंजाब कीअं नोटिफिकेशन जारी करे छॾियो? सही इन जी ॾिसो, आउं अर्ज़ु कयां, मां पहिरें ॾींहुं चयो आउं अनवर सियाल साहिब जी, सोहेल अनवर सियाल साहिब जी असां मजबूरी खे सम्झूं था ऐं आउं इहो बि चवां थो तमामु क़ाबिल एतिराम इंसान आहे, हू पंहिंजी तरफ़ां तमामु घणी कोशिशि पियो करे, पर मौजूदा जेके हालतूं आहिनि, जेके शुगर मिल में जेको हिकिड़ो कार्टेल ठहियलु आहे ऐं जेके मिल मालिकनि जी मनमानी आहे, उन मनमानी जे साम्हूं आउं सम्झां थो त सियाल साहिब बि थोरो हद ताईं बेवस नज़र पियो अचे। हाणे जेके असां इहे वरी मीटिंगूं थींदियूं, मीटिंगूं अॼु 14 नवंबर त थी वई हली, हाणे मीटिंगूं जेके आहिनि घणा साल हलंदियूं, घणा महीना हलंदियूं ऐं जेकॾहिं वफ़ाक़ जी नाअहली आहे उहा भला पंजाब ते कोन थी अप्लाई थिए छा? पंजाब छा वफ़ाक़ जे अंदरि कोन थो अचे छा? सही सही पोइ छो पंजाब छो करे छॾियो? जेकॾहिं मसइलो आहे लाचारी साहिब, खंड जेका आहे सा पंजाब वारनि पंहिंजी खंड सॼी सिंध में विकिणी छॾी। ही जेके आहिनि लालच में खंड खे रखियो वेठा हिननि, जॾहिं 60 जो डीओ हलियो बे खंड जो तॾहिं बि हिननि सेल कोन कई। ही लालच में वेठा हिननि सोचियो अलाए को अलाए किथे खंड वञी पुॼंदी, पंजाब वारनि छा कयो जो पंहिंजी खंड अची सिंध में विकिणी छॾी। हुननि स्मार्ट मार्केटिंग कई। हे जेके आहिनि कंहिं स्मार्ट मार्केटिंग जे चक्कर में आहिनि कोन, ही जेके आहिनि रुॻो दोस्त धमकी बदमाशी इन चक्कर में हलनि पिया, मार्केटिंग कनि कोन था, पंहिंजो को हिसाब किताब कनि कोन था। उन खां पोइ जेको आहे बसि हाणे सभु शइ जेको आहे गिरोवर जे मथां उछलाए छॾीनि त हाणे गिरोवर जेको आहे इहो नुक़सानु थो खाए, इहो नुक़सानु थो बर्दाश्त करे ऐं इन जी गलो जेको आहे सनो मिली वियो आहे। उन जे कीची में हर को माण्हू रसो फिट पियो करे सिंध जे आबादगार जे, पंजाब जे आबादगार जे गले में इन करे फिट कोन था कनि जो हुननि खे ख़बर आहे त 2018 जी इलेक्शन आहे, उते जी गवर्नमेंट खे ख़बर आहे त आबादगारनि जो वोट असांखे खपे थो। हिते जे शायदि हुननि आबादगार जे वोट जी हुननि खे ज़रूरत कोन्हे, अलाए छा आहे मूंखे का ख़बर कोन्हे। बाक़ी जेको आहे सो सूरत हाल आबादगार लाइ तमामु मुर्मी साहिब, जेकॾहिं ॿिए ॾींहुं जेका मीटिंग थिए थी पासमा जी ऐं आबादगारनि जी, ऐं उन में बि जेकॾहिं पाण सम्झूं था त जेका शुगर रिकवरी आहे उहा सिंध जी वधीक आहे ऐं सिंध जो फ़सुलु हुन खां अॻु में आहे, इहे सभई शयूं साम्हूं रखूं था, लास्ट ईयर वारो अघु जेको आहे उहो बि साम्हूं रखूं था। ऐं जेकॾहिं सुभाणे ॿिए ॾींहुं वारी मीटिंग में 182 गुज़िरियल साल वारो अघु बि जेकॾहिं सिंध हुकूमत अनाउंस न करे सघे ऐं उनखां बि घटि जेकॾहिं पंजाब वारो अघु 180 आहे त आबादगार छा उनखे क़बूल कंदा? सम्झो था त उहा केॾी ज़्यादती हूंदी? आबादगार उन ख़िलाफ़ु एहतजाज कंदा या उनखे क़बूल कंदा? सही, आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अॼोकी जेका आहे सा सूरत हाल खां पोइ आबादगार जी जेके तंज़ीमूं आहिनि, मुंहिंजी तंज़ीम आहे एवान ज़राअत सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर। असां पंहिंजी मीटिंग खे कॉल कयो आहे ऐं असां जेको आहे उन जो आबादगारनि खां मुख़्तलिफ़ आबादगारनि खां राय वठूं था, छो जो हीअ जेके 85 या 10 आबादगार अचनि था इन्हनि जे हथ में सभु शइ कोन्हे। असांखे पंहिंजे ज़िलनि में वञी पंहिंजे माण्हुनि खां राय वठणी आहे। जेका राय आबादगारनि जी ईंदी असां उन राय जे मुताबिक़ कमु करण लाइ ॿधल आहियूं। पर एतिरो सिर्फ़ु चवंदुसि सिंध जो आबादगार निंदकड़ो आहे, हिन जो धणी धोड़ी कोई कोन्हे, हुन वीचारे जी वार करण वारो कोई कोन्हे। पंजाब वारा ॾिसो पंहिंजे माण्हुनि जो ख़्यालु कनि पिया, कीअं नोटिफिकेशन निकिरी वियो। हिन टाइम ते तव्हांजो जेको आहे त फौरी तौर ते 185 जो नोटिफिकेशन रिकवरी जे हिसाब सां सिंध जो निकिरी वञणु खपे। न निकिरणु इहा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं आउं वरी बि तव्हांजे सिंध चैनल सिंध टीवी जे तौसत सां बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे अपील कंदुसि त महिरबानी करे उहो सूरत हाल जो नोटिस वठे ऐं इन जे अंदरि मुदाख़लत करे ऐं इन मसइले खे जेको आहे सो पाण पंहिंजे हथ में खणे, छो जो हीउ सिंध जो 73% माण्हू जो रोज़ी रोटी ऐं दारोमदार सिंध जी ज़राअत ते आहे। हीउ 73% माण्हुनि सां ज़ुल्म पियो थिए ऐं आउं चेयरमैन खे चवंदुसि त चेयरमैन खे पंहिंजे हथ में वठे ऐं हीअ जेकी मनमानी आहे हिकिड़े ग्रुप जी, उन मनमानी मां असांजी जान छॾाए, छो जो उन मां असांखे आज़ादु कराए। इन मनमानी मां आख़िरी असांखे ॿुधाइजो त जेकॾहिं हीअ जेका देरि थी चुकी आहे, हिकिड़ो अंदाज़ो चयो पियो वञे त 1.5 लख खनि एकड़ जेका आहे सा उहा जेकॾहिं वक़्त ते
कमंद जी कटाई थी वेंदी आहे त वक़्त ते जेका थी वेंदी आहे त 1.5 लख खन एकड़ जेके आहिनि उहा कणिक जी पोखी थींदी आहे। हाणे जेकॾहिं हू अञा ताईं हिन मामले खे गॾिजाणनि मीटिंगुनि में आहिनि ऐं आबादगारनि जूं अखियूं जेके आहिनि उहे मिलनि न आहिनि त कॾहिं थी चिमनी भरे अघु कॾहिं थो मुक़ररु थिए, हीअ डिसंबर ताईं खणी वेंदा त उहा जेका 1.5 लख एकड़ कणिक थिए आहे उहा न थी सघंदी ऐं उहो केॾो नुक़सानु आहे आबादगारनि खे, ख़ुदि सिंध हुकूमत खे जेका 1.5 लख एकड़ कणिक जेका वेंदी उहो नुक़सान जो ज़िम्मेवार केरु थींदो ऐं उहो नुक़सान जो पूरो आबादगार कीअं कंदा आख़िर? साईं मुंहिंजी कैलकुलेशन जे मुताबिक़ जी असांजी तक़रीबन राइट टाइम ते बिलूं हलण सां असांजी तक़रीबन 2.25 लख एकड़ बनी सही कणिक में अची थी वञे। 2.25 लख एकड़, 1.5 लख कोन्हे, 2.25 लख एकड़ आहे। हाणे इहा 2.25 लख एकड़ कणिक में न अचण जो सबबु इहो थींदो जो अॻे साल तव्हांखे हिकिड़ो पहिरीं पाणी जो मसइलो लॻो पियो आहे, हींअर पाणी कोन्हे ऐं अॼु सखर जेको आहे सो 22,000 क्यूसेक ते वञी बीठो आहे। जहिड़े नमूने सां पाणी किरे पियो ऐं तव्हांजो अलाह ख़ैर करे मिठड़ाऊ केनाल वारनि जेको आहे सो एकियो पाणी करे छॾियो आहे। उन्हनि जी जेका आहे नोटिफिकेशन अची वई आहे, उन्हनि खे वीचारनि खे एकियो पाणी पियो मिले। उन में जेको आहे अॻे ई कणिक जो बोरान थींदो, छो जो पाणी कोन्हे। ॿियो ई 2.25 लख एकड़ बनी न आबाद थींदी। उन में ही सिर्फ़ु एॾो वॾो नुक़सानु आहे जेको बयानु कोन थो करे सघां। सिर्फ़ु एतिरो चवां थो त हिन सॼे एक्सरसाइज़ में सिंध जे आबादगार खे हिननि किननि जहिड़ो करे छॾियो आहे, ॿियो कुझु कोन्हे। असां सां ज़ुल्म पियो थिए, असां निंदकड़ आहियूं ऐं वरी तव्हांखे घड़ी घड़ी चवां थो असां निंदकड़ आहियूं, असांजी धड़ी थोड़ी कोई। वॾी महिरबानी बुर्गी साहिबु, अव्हांजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो असांजे नाज़रीन ताईं पहुतो। नाज़रीन, अव्हां आबादगार अॻुवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन सां गॾोगॾु सूबाई वज़ीर ज़राअत जो मौक़िफ़ पिणु अव्हां ताईं पहुतो ऐं उन वफ़ाक़ खे हिन सॼे मामले जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। पर जेकॾहिं असां सिधो हिकिड़ो सम्झूं, हिन में का अलजबरा कान्हे, हिन में का साइंस कान्हे का, त जेकॾहिं वफ़ाक़ ई ज़िम्मेवार आहे त पोइ छा पंजाब में जेके फैक्ट्रियूं आहिनि, पंजाब में जेके शुगर मिलूं आहिनि, उन्हनि वटि स्टॉक मौजूदु न आहे, या जेको आलमी मार्केट में खंड जो अघु घटिजी वियो आहे उनजो असरु पंजाब जे शुगर मिलनि ते नथो पए, जो पंजाब हुकूमत 180 जो नोटिफिकेशन जारी करे चुकी आहे। जेकॾहिं ईअं आहे त पासमा जो केस उते आख़िर कामयाबु छो नथो थिए ऐं सिंध वटि उहो केस कामयाबु छो थो थिए, ऐं इहे मामला वफ़ाक़ जा त वफ़ाक़ का एक्सपोर्ट जी इजाज़त न ॾिनी ऐं उनखां पोइ आलमी मार्केट में खंड जी क़ीमत उहो सिधो सौ जेको आहे उहो पंजाब ते बि असरु पइजी सघे थो, सिंध ते पइजी सघे थो। जॾहिं पंजाब हुकूमत इहो बिना गॾिजाणियुनि जे हिकिड़ो अनाउंस करे चुकी आहे, बिल्कुलु वक़्तु आहे थो, छो त पंजाब असां खां 1 महीनो लेट आहे, त हुननि जॾहिं अॼु अनाउंस करे चुका आहिनि त हू पंहिंजे वक़्त ते जो नोटिफिकेशन जेको आहे उहो जारी करे चुका आहिनि ऐं असां अञा गॾिजाणियुनि में पूरा आहियूं। इन में कंहिं बि क़िस्म जो का साइंस कोन्हे का, सिधो सो मामिलो आहे त पंजाब इन मामले में संजीदा आहे, सीरियस आहे, पंहिंजे आबादगारनि जा मामला उहो बिल्कुलु बख़ूबी सम्झे थो ऐं असां अञा गॾिजाणियुनि में पूरा आहियूं। सिंध हुकूमत खे जेकॾहिं असां हिन वक़्तु चऊं त बिना देरि थी चुकी आहे, काफ़ी लेट थी चुकी आहे, जेको नुक़सानु सिंध जे आबादगार खे थियणो आहे थी चुको आहे। हाणे हिन जी मर्ज़ी आहे त उहे अञा गॾिजाणियुनि खे वधाइनि, पर असां अॻु में ई चई चुका आहियूं त हीउ मामिलो डिसंबर ताईं खणी वेंदा, जेको नज़र अचे पियो ऐं ईअं लॻे पियो जेकॾहिं हिकिड़ी गॾिजाणी वधीक थी त हीउ सॼो मामिलो डिसंबर ताईं खणी वेंदा। तेसि ताईं आबादगार चवंदा त जेको बि नोटिफिकेशन ॾियो था, नथा ॾियो, 150 ताईं वठो था, पर असां खां कमंद वठो त सही। आबादगारनि जी इहा कंडीशन थी वेंदी। सिंध हुकूमत खे घुरिजे त इन मामले खे, जीअं गुज़िरियल साल वॾे वज़ीर पारां इन मामले खे ॾिठो वियो ऐं हिन वक़्तु ताईं वॾे वज़ीर जो कमंद जे अघ जे हवाले सां को ख़ातिर ख़्वाह जेको हिकिड़ो का आथत जेका आहे आबादगारनि खे उहा नज़र न पई अचे। कहिड़ा मामला आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं आहिनि उहे बख़ूबी ॼाणे सघनि था। अॼोको प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान कमाल लाशारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।